चाहता वे कुरान में दो मना जो करनी मेरा कुल सीखो वो मुला वे अच्छी टोपी वाला आयो मैं दिए कदों मैं कच्चे तो करे चंटा साल अच्छी दाढ़ी वाले पढ़े के मरे न तो पढ़ो जान छुट्टी तो यार क्या आयो माता पढ़ी मरे न थी जान छुट्टी खुदा तो नाल समझगार समझो हेरे ये तो अच्छे दाढ़ी वाला वैसा है ना तमा करने के तरह समझो जोड़ो समझो पर हेरे मुझे रब फरमायो जनी अच्छी दाढ़ी वाला मुसलमान मुझ जगह हाथ तो खणे पो अल्लाह पाक फरमायो मखन जी अच्छी दाढ़ी क्यों हयात होती तो वस्सलाम अला सय्यिदुर रसूल वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदुर रसूल खातमिल अंबिया अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लैसल बिर्रा अन तुवल्लू वुजूहकुम क़िबलल मशरिक़ि वल मग़रिब वलाकिन्नल बिर्रा मन आमन बिल्लाहि वल मलाइकति वल किताबि वन नबिय्यीन व आतल माल अला हुब्बिही ज़विल क़ुर्बा वल यतामा वल मसाकीन वब्नस सबील वस्साइलीन व फिर रिक़ाब वअक़ामस सलात व आतज़ ज़कात वल मूफ़ून बिअहदिहिम इज़ा आहदू वस्साबिरीन फिल बअसाइ वज़्ज़र्राइ व हीनल बास उलाइका अल्लज़ीना सदक़ू व उलाइका हुमुल मुत्तक़ून फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वसीक़ अल्लज़ीना कफ़रू इला जहन्नम ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा फ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम यतलूना अलैकुम आयाति रब्बिकुम व युनज़िरूनकुम लिक़ाअ यौमिकुम हाज़ा क़ालू बला वलाकिन हक़्क़त कलिमतुल अज़ाबि अलल काफ़िरीन क़ील उदख़ुलू अबवाब जहन्नम ख़ालिदीन फ़ीहा फ़बिअस मथवल मुतकब्बिरीन वसीक़ अल्लज़ीना इत्तक़व रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिब्तुम फ़दख़ुलूहा ख़ालिदीन सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सल्लल्लाहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम मुसलमान भाइरों है बुजुर्ग, कुरान मजीद जो बात ये समझो अल्लाह जी रहमत के हासिल कर जो करो सरी मां ताके सिर्फ बगाले बुधाई वाह बक ब्या आलिम वाज कर जन्नत में केरवीदा जन्नत में केरवीदा साईं मुजादा ये अल्लाह पाक असांखे कुरान जेको ॾिनो आहे कानून आहे कानून सभु ॻाल्हियूं सम्झाए थो
पर ॻाल्हि इहा आहे असां क़ुरान खे न पढ़ूं था न सम्झूं था न ॿुधूं था 40 साल तकरीबन मूंखे वाइद कंदे थिया पर भट्ठो जो खोल तो सभई भेला न समझ कीअं मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु ॿुधो क़ुरान चवे था मुंहिंजा दा एतिरे क़दर असां मुस्लमान पोइते पयल आहियूं असां तव्हांजे मुल्क में ईद जनाज़ो पढ़ंदा आहियूं न पढ़ंदा आहियूं न उते इमाम तव्हां वटि नियत ॾाढियां कंदो आहे या आस्था ॻाल्हायो ॾाढियां अबा चओ ॾाढियां कंदो आहे न छो अफ़सोस जी ॻाल्हि न आहे अचूं ॾाढियूं तव्हांजूं थी वियूं अॼु ताईं ईद जनाज़े जी नियत सिखियो कहिड़ो मोह खणंदा इहे माण्हू जिन ज़िंदगी में न ईद जी नियत सिखी न जनाज़े जी नियत न नमाज़ जी नियत तकबीर ॼण जी जानवर खे ख़बर जानवर जी हिन खे ख़बर न आहे खुदा जे वास्ते दीन सिखो ॾसांव कोठनि में हाफ़िज़ या आलिम अबा वेठा आहिनि चओ वक़्तु कढो उन वटि वेहूं साईं मूंखे ईद बि सम्झा सेखार जनाज़ो बि सेखार दुआऊं सेखार जनाज़े वारियूं ऐं क़ुरान पाक जो सबक़ मूंखे ॾे ॾसां ॻाल्हि ॾसां सम्झो अथां न सभई क़ुरान बि पढ़ो सबक़ वठो भले 80 ॾाढ़ी हुजे वार न कयो क़ुरान था पढ़ो नमाज सिखो ईद सिखो जनाज़ो सिखो ॿुधो ॿुधो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण में जेको दीन सिखंदे मरी वियो इहो शहीद आहे ओ बा जागो था सभु सम्झो था दीन सिखंदे मरी वियो इहो शहीद आहे क़यामत में अल्लाह पाक इनखे शहीदनि सां गॾु उसारींदो हाणे ॿुधो ॻाल्हि घर वेठे शहादत मिले ॿियो छा खपे अबा मारे ॾिसो न घर वेठे जो शहादत मिले ॿियो छा खपे अल्लाह जो नालो थो विझां कोठनि में हाफ़िज़ आलिम वेठा आहिनि वञी वे कंहिं बि वक़्त में टाइम कोन कढ हेड़े न फीस आहे न बिल आहे अबा मारे ॾिसो न माण्हू खे ॾिसो दीन सिखंदो रहियो मौत अची वियुसि मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शहीद थी वियो शहादत तव्हांखे न खपे ॻाल्हायो खपे कंहिंखे हथ मथे कयो खपे पोइ हथ मथे करे वाइदो कयो वाइदो हथ मथे कयो न थियां चओ असां हाणे क़ुरान सिखंदा चओ मथे नथो करे क़ुरान सिखंदासीं पढ़ो घर वेठे मियां शहादत मिले ॿियो छा खपे शहीद खे अल्लाह क़यामत चवंदो छा खपई साईं वापसि मोटाए वरी शहीद थिया वरी मोटा वरी शहीद थिया छो जेको शहादत में मज़ो आयो दुनिया जी कंहिं ॻाल्हि में अहिड़ो मज़ो न आहे नंढा हुजो या वॾा अॼु महिरबानी करे बसि वाइदो कयो त असां क़ुरान जो सबक़ पढ़ंदासीं हथ मथे करे वाइदो कयो हथ मथे कयो हथ मथे करे वाइदो कयो घुराम त कुझु कोन थो घुराम नथो जाम थो वठो घर वेठे यार शहादत मिले ॿियो छा खपे सिखो दीन भले उमिरि केॾी बि हुजे आर न कयो क़ुरान था थियो ॿिए नंबर ते असांजे मुल्क में दीनी तालीम बि न आहे काफ़ी मसला आहिनि मिसाल मां मुसाफ़िर आहियां मां नमाज़ पढ़ंदुसि चइण वारी बरकतूं फर्ज़ मुसाफ़िर आहियां न पोयां जेके तव्हांजा पवंदा मुंहिंजो ॿिनि ते सलाम वाराईंदुमि न उहो बि सलाम वारा वेहींदा चार सलाम छो वाराई तोखे 4 पढ़णियूं आहिनि सम्झो था न चए तव्हांजो वारायो इहा कुल आहे तव्हांजो इमाम उन जे पोयां अतो जंहिं बरकतूं अॻु में पढ़ी छॾियूं ॿ बचल आहिनि अब चओ ॿ बचल तव्हां आया ॿ पढ़ी वियो हाणे जो सलाम वाराईंदव मुंहिंजो 4 मां छो वरायां हिते बि ईअं सम्झो था इहे मसइला आहिनि ज़रूरी जेके मां तव्हांखे सम्झायां थो
तवज्जो आहे न असांजे मुल्क में तबाही थी वई आहे तबाही काथे बीठो माथा कुरान पढ़ो फरमातो वल मोमिनून वल मोमिनात बादुहुम औलियाउ बाद यामरून बिल मारूफ व यनहाउना अनिल मुनकर व युकीमून अस्सलात व यूतून अज़्ज़कात व युतीऊन अल्लाह व रसूला उलाइका सयरहमुहुमुल्लाह। अब कुरान के मनीदा हुन ते आया हो ॿुधण आयो छा थो चए अल्लाह जो कानून वल मोमिनून वल मोमिनात बादुहुम औलियाउ बाद कुरान चए थो मोमिन मोमिन जो दोस्त आहे छा मोमिन तव्हां ॿुधायो अॼु रही आहे दोस्ती दोस्ती वई बेरादरियूं वयूं मिटियूं वयूं इहा लाइन असांजी न आहे वल मोमिनून वल मोमिनात बादुहुम औलियाउ बाद कुरान चए थो मोमिन मोमिन जो दोस्त आहे वरी हेॾे नारे ओ भकुर पाए मिलण वारा ओहो ॾिसो ॾिसो अरे मां बाद कुरान थो पढ़जे तो कतरी थे गयो हने तो पागल हो कंजा जावे कुरान ॿुधो मनाडो कणी में राजी थी पवे अकुल सिखो वो मुला ओए असी टोपी वाला आयो मैं दिए कंदो मैं कतरी थो करे चंडा मनिंदा हुन कुरान फरमातो इदा कुरान कुरान फस्तमु लहु व अनसितु लअल्लकुम तुरहमून हेडे हेडे अल्लाह कुरान में तय थो जने कुरान पढ़जे तो चुप कयो अदब सां ॿुधो ताकि मां अल्लाह तव्हां ते रहमत कयां रहमत जे बजाय जो असां नंबर खणी वञो तवज्जो सां न ॿुधंदा हुआ बा न कुरान वारी नेमत न थींदी हाणे छा चई मोमिन मोमिन जो दोस्त वही दोस्त वरी नबी पाक फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्लम यरहम सगीरना वलम युबक्किर कबीरना फलैस मिन्ना नबी अलैहिस्सलाम फरमायो नंढन ते रहम नथो करे वडन जो अदब नथो करे इहो असांजो न आहे ओ बा जागो अथा चयो असांजे में मर्द आहे या न आहे वडे के साल असी ॾाढी वारे पोड़े के मरे नथो पोड़ो जन छुटे चओ यार ॻाल्हायो मां पोड़ी मरे नथी जान छुटे खुदा जो नाल समझ ॻाल्हि समझो हेॾे हिते अचनि ॾाढनि वारा वेठा आहिनि न तव्हां खणी केतिरो समझो जोड़ो समझो पर हेॾे मुंहिंजे रब फरमायो जॾहिं अछी ॾाढी वारो मुसलमान मुंहिंजे अॻियां हथ थो खणे पोइ अलाह पाक फरमायो मूंखे हिनजी अछी ॾाढी खां हया थो अचे जागो था अल्लाह अची ॾाढे में जो हया करे तव्हां तो त मरे न तूं जान छुटे अची ॾाढी घर में आहे न अची ॾाढी वारो तव्हां ख़िदमत कयोसि इहो तव्हां जॾहिं दुआ थो घुरे वेठो तो तव्हांखे हथ खाली ख़ुदा नथो मोटाए रहमत थी वसे केॾी ख़ल्क वेठी आहे केॾी अॼु आहे अची ॾाढी अदब आहे नबी पाक जी फतवा अथव मल्लम यरहम सगीरना वलम युबक्किर कबीरना फलैस मिन्ना वॾी ॻाल्हि आहे नंढन ते रहम नथो करे वॾनि जो अदब न कई मुंहिंजे पाक नबी फरमायो इहो असांजो न आहे सम्झो न सम्झो मां हाणे छा कयां एतिरो सोचो क़यामत में जो अल्लाह जे अॻियां अब माने यारो अल्लाह जे अॻियां नबी साईं सल्लम बि चयो इहो असांजो न आहे ओ बा पोइ छा बचो चओ हाणे वई न सियाना थियो वरी नबी साईं फरमायो चओ सिलमन कताता पाफा जो को तो तूनी सा गंढ जो को तो सा टुड़ई फरमायो उन्हीं के दे जो को तो के न दे वाफो अमन सलामा का फरमायो तूनी सा माफ कर दो तो को तो सा जुल्म करे तू माफ करे मुझे हजरत से देर वाला रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा बा बेर जे वण वांगुर थी वञो ओ बा समझो था बेर जे वण वांगुर थी वञो साईं माण्हू कीअं थींदो बेर जे वण वांगुर चए बा बेर जॾहिं पचंदी आहे छापड़ा भी उन्हीं के ढूंढा भी उन्हीं के भितर भी उन्हीं के लठियों भी उन्हीं के मारो खाई वरी भी बारे में बेर पचाए वरी भी खाराई
न समझो तने खुदा ताके समझाए मुझी भेणी ना अज रहवास में का रैया बाबा हेरे रसाम गाल साईं कस न खाईंदो न बिरादरी हलंदी न जमात हलंदी न दोस्ती हलंदी न भाईचारो पर घर भी ना हलंदी कस खा न था समझो घर भी ना लो रसाम अॼु असांजे मुल्क में छा असां तव्हांजा ॿ टे ज़िला ग़ैज़ाबाद कश्मीर खशकारपुर हे भी फलस्तीन थिया पिया आहिनि ईअं मरनि था माण्हू न मां ग़लति थो ॻाल्हायां अमुन आहे जहिड़ा 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 केतिरा आहिनि वरी ॾिसां हेॾे तव्हांजे इलाइक़नि ज़िलनि में हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे ईअं न कयो साईं तव्हांजे इलाइक़े में हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे थोरी घणी ते काल ते कावड़ थी न ख़बरदार तूं करो अब आहे या न आहे अरे बुढ़ी मर कुछ न ॾिठी तूं चए मुंहिंजी माई सां हिन हे कमु कयो आहे ही गैरत आहे बेगैरती आहे या अकुल सिख कुरान ॾाढो रखियो आहे अज़ानी वज़ानियतु फजलिदू कुल्ल वाहिदिन मिनहुमा मिअत जल्दा कुरान त तो ज़ानी मर्द हुजे या औरत 100 कोड़ा हणो घणा कोड़ा 100 कोड़ा माई के भी मर्द के भी पर एड़े कुरान ते तो 4 शाहिद ॾिसन अखियुनि सां पोइ बि पान न मारे काज़ी इस्लाम जो सज़ा ॾी अब घणा शाहिद 4 शाहिद अखियुनि सां ॾिसन पोइ ॻाल्हि कढे कुरान चए थो 4 न हिकिड़ो घटि आहे 3 हथ जा पोइ ॻाल्हि कढी आहे इन खे असी कोड़ा हणो जॾहिं मां 4 शाहिद मुक़ररु कया आहिनि वटि नाद ॻाल्हि छो कढी अलाए जागो था हलनि इते माण्हू हिकिड़े मोल साहब तूं इहो वाइदो छो कयो तूं त पंहिंजो बरो थो ॿियो जट जा मुड़ करे हा 4 शाहिद कॾहिं ईंदा हरणी जा कम लही वेंदा इहा ॻाल्हि कीअं कई उहा बि सम्झो था मां तो भला तुंहिंजो भाउ या पुटु इहो ई ॾोह करे हवा ॾोही थी पवे पोइ छा चवंदो आहे पैसा ॾियां इज़ो ॾियां संग ॾियां पर मुड़ुसु बचे ॻाल्हायो मथां सम्झो था इन बि उहो ई ॾोह कयो आहे छो थो बचाए ॿिए खे मारे पंहिंजे खे बचाए पर ॿी ॻाल्हि ॿुध क़ुरान था चए किताब उनज़िल इलैका फला यकुन फी सद्रिका हरजुम मिन्हु लितुनज़िर बिही वज़किरा लिलमुमिनीन इत्तबिउ मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया कलीलन मा तज़क्करून हेरे कन जो मारे पूरो कन ही किताब कुरान मजीद मुंहिंजा नबी जेको तोते मां नाज़िल कयो आहे फला यकुन फी सद्रिका हरजुम मिन्हु का बि ॻाल्हि क़ुरान तवे ॾुख न कजो तव्हांजे सीने ते बार न थिए क़ुरान मोमिननि जे नसीहत आहे अलाह जे क़ुरान ते नाराज़ न थियो ॾुख न कयो त क़ुरान इहा ॻाल्हि छो कई आहे जागो था न मां अॻिते चई इत्तबिउ मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया ऐ मुंहिंजा नबी अलैहिस्सलाम तोखे तुंहिंजी उम्मत खे जीअं क़ुरान तवे उहो ई कयो ॿियो कंहिंजो चवण न मञो अब जागो था नाक बिनाक आहे इहो मुल्क में ज़ुल्म कनि न आहे मां सां ॻाल्हायो नाक बिनाक कारो आहे अब चओ कनि था न वरी विया वॾेरे वटि मैं फैसला मां से खणूं इफ़्ज़ा भरता है ओ वॾेरा जहन्नम जो बल न बणजो नबी साहिब मेराज वरी आत्मा ॾिठमि जहन्नम में घणा वॾेरा हुया ॿियो ज़ाइफ़ूं कुरान ते तो 4 शाहिद भले फैसलो वॾेरा तव्हां कयो पर उनखे चओ शाहिद एतिरा ॾे पोइ फैसलो कयो जे नत ग़लति कंदे त जहन्नम में पियो हूंदे वॾेरा मां कावड़ न कर तव्हांजो ख़ैर मलम याकुम बिमा अंज़लल्लाहु फउलाइका हुमुज़ ज़ालिमून काफ़िरून जंहिं क़ुरान जे मुताबिक़ फैसलो न कयो क़ुरान चए थो इहो ज़ालिम भी आहे काफ़िर भी आहे मुनाफिक जागो था कुरान चवे उहे करे फैसला पंहिंजा कनि कुरान जेका ॻाल्हि करे हाणे वरी ॿी ॻाल्हि न थिया
कुरान तो है या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। कुरान तो ईमान वारो जो पंज अल्लाह का खौफ कयो पंज अल्लाह जो मरो तो मुसलमान थी मरो। अब अच्छा थी मरो वेदे वायद मां कहण से होडे चर्या हो शाना हो कचरी जी गाल में हेरे हेरे तमाम जो कोई मासा गलाए मां हेड मो करे बेसा गलाए छा तो मोला वडू मगरूर बाबू धई वो छाना चवाता गालान वार जी गाल न बुधणो जी या बेइज्जती काफी है चओ कुछ अकुल भी सिखो। कुरान था या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह ओ ईमान वारो जो पंज अल्लाह का खौफ कयो पंज अल्लाह जो फरमाई वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। कुरान तो मरो तो मुसलमान थी मरो। नबी पाक फरमायो अब तो सल्लल्लाहु साईं मुसलमान केड़ो आ नबी पाक दसा भारी अल मुस्लिमान सलमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही औ कमा काल। अब वो नबी नाराज न तो अल्लाह जो बात होता ता मासा गलायो मां ता परे मौका तो दुख कंदो और मसलो तो न समझो अहमियत वारो किताब है कुरान असा न मनींदासे न ॿुधंदासे मरूम रहिजी वेंदासे छो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सुबुह जी नमाज था पढ़ाइन। अब सुबुह जी नमाज पढ़ाइन था सुबुह जी मगरिब इशा ते आवाज सां पढ़बो आहे न कुरान आवाज समझो था आवाज सां नबी सरदार जो सवाल लखने जो इमाम नमाज तो पढ़ाए वही है कुल ओहिया इलैया अन्नहु इस्तमा नफरुम मिनल जिन्न ऐ मुंहिंजा पाक नबी जिन्ननि जो जमात मोहम्मद तो जो कुरान था ॿुधनि जिन आया होते वो जिन मुसलमान भी नहा बुधो वो जिन मुसलमान भी नहा गैर मुस्लिम पर जाते नबी सल्लल्लाहु नमाज पे पढ़ाइन किरात हले पे सुबह जी नमाज ये कुरान ते तो कुरान बुध बुध कंडे दुजा चाहते हो ना फलम्मा हज़रूहु क़ालू अनसितु गैर मुस्लिम जिन जिए जो ते आया जाते नबी पाक सल्लल्लाहु नमाज पे पढ़ाइन कुरान आवाज सा पढ़ जे तो कुरान ते तो गैर मुस्लिम जिन उते आया हिक में के जन था अनसितु चुप कयो कुरान तो पढ़ जे अरे मुसलमान में दबाए कोने एडो वाद हंदो ओडो कतर यार पान नहीं ते गलाए फलम्मा हज़रूहु क़ालू अनसितु जिन चवन लगा चुप कयो कुरान तो पढ़ जे उधन का पोछा था चवन कुरान तो ॿुधाए उन्हनि जो बयान इन्ना समिअना कुरानन अजबा यहदी इलर रुश्द फआमन्ना बिह जिन था असा जो कुरान ॿुधो आहे हे अजीब आहे कुरान वाह जो कुरान आहे सिधो रस्तो थोरो से अजीब आहे कुरान हेॾे उतो ई चयूं आमन्ना बिह सवन सालनि जा कुफ्र वारा कुल्फ 5 मिंटनि में कुरान भनी फिरी कनि नमाज में कुरान ॿुधूं नमाज न तकरीर चवनि था सिधो रस्तो थोरो से कुरान अजीब आहे कुरान आमन्ना बिह ईमान आंदोसीं अल्लाह ते ओ बचागो था नमाज में कुरान ॿुधूं कुरान जी तस्दीक कयूं तो वाह जो कुरान आहे आमन्ना बिह ईमान आंदोसीं अल्लाह ते अरे नमाज में कुरान ॿुधी मज़हब बदिलाए मुसलमान थी बीह रहिया अरे जेॾो वाह असां कयूं था झोलियूं छंडियूं हलिया विया छा था चवनि जिन अॻिते पढ़ कुरान ईमान आंदोसीं पर चवनि था वलन नुशरिक बिरब्बिना अहदा अॼु खां पोइ असां पंहिंजे रब सां का हिकिड़े खे बि शरीक न कंदासीं क़ुरान तौहीद जो सबक़ पढ़ायो आहे नओं मुस्लिम थिया वरी विया क़ौम ॾे वापसि साईं क़ौम जी माण्हू इंतज़ार था कनि पचण सां क़ौम छा था चवनि या क़ौमना अजीबू दाई अल्लाह पंज जिन्हनि खे था चवनि ओ असांजी क़ौम अचो तव्हां बि इस्लाम जी दावत क़बूल कयो माना कलमो पढ़ो
गैर मुस्लिम जिन नमाज में कुरान बुधी मजहब बदलाए मुसलमान थी बीठा आहे मुसलमान जेडो असां बात कयूं अज ताईं नमाज भी न थी हाणे समझो ॻाल्हि दा कुरान तो खबरदार जेका ॻाल्हि कुरान तवे दुख न कजो कुरान मोमिनन जे लाइ नसीहत अदब करे जो जिन्हनि कुरान ॿुधो एॾी रब जी रहमत थियनि 7 साल वारा कुफ्र कुल्फ टोड़े फिरी कनि कुरान कलमो पढ़ी चऊं आमना बे ईमान आंदो अल्लाह कलामुल्लाह ते रसूलुल्लाह ते ईमान आंदो हाणे मुंहिंजा अदा समझो खुदा जे वास्ते कुरान चवे छा थो कुरान लैसल बिर्रा अन तुवल्लू वजूहकुम क़िबलल मशरिक़ वल मग़रिब वलाकिन्नल बिर्रा मन आमन बिल्लाह कंडजो कुरान ते तो मशरिक़ या मग़रिब माना ओभर या ओला मुंह करे नमाज पढ़ो नमाज नेकी न आहे इहा जट जा ॻाल्हि ॿुधी हलियो चवंदो मोला चए पियो नमाज नेकी न आहे मां छो पढ़ा तवजो न कई नमाज नेकी न आहे लड़ाई थी हले लड़ाई जंग जंग में उन जमाने में जहाज कार मोटर ना घोड़ा या उठ या खच्चर सवारन ते सवार लड़ाई कंटा बीठा जहाज जी ऐलान जहाज जो हुक्म आयो फरजालन और रुकबाना प्यादा हुजो या सवार ते नमाज भी पढ़ंदा तो कुरान लई आयो लड़ाई भी कंदा एडे वक्त में नमाज न छॾियो सवाल कयो माण्हू हिते नमाज कीअं थींदी काबे ॾे मुंहुं नथो थिए लड़ाई आहे हिते नमाज कीअं थींदी वरी ॾाई आयो क़ुरान जिब्राइल खणी क़ुरान मुंहिंजे नबी खे सवाल कयो हिते नमाज कीअं थींदी आयो क़ुरान लिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब फ़अयनमा तुवल्लू फ़सम्मा वजहुल्लाह ओ मुजाहिदो काबे दे मोह करण शरीयत सा खत्म कुरान आयो जाडे ता जो मोहा ओडो मा अल्लाह आया पर नमाज न छड्यो गाल समझाई अजाए नमाज परवा पढ़ा कुरान पढ़ा फला सब्तक वला सल्ला आई अता थींदी में चवंदा आहिनि कंहिंसां ॻाल्हाइण को ॿुधण वारो न आहे कंहिंजे को रो को परचाइण वारो न आहे चवंदा हा साईं मां नमाज़ न पढ़ंदो आहियां ॾसां तुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे तुंहिंजे दर ते उहो ईंदो जंहिंखां तूं राज़ी थींदे तोते अलाह एॾो कावड़ियल आहे जो पंहिंजे दर ते अचणु पंहिंजे अॻियां नथो ॾेई तौबा कर माफ़ी वठ तौबा कर कावड़ियल रब अचणु नथो ॾे पंहिंजे अॻियां तौबा करे माफ़ी वठो फला सब्तक वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब वतवल्ला ثم ذهب إلى أهله يتمطى أولى لك فأولى ثم أولى لك فأولى अल्लाह के भी सचो न चई कलाम अल्लाह जी तस्दीक न कई रसूलुल्लाह साहब जी तस्दीक न कई सचो न चई हलियो पंहिंजे आयाल ते नमाज न आयो हेॾे ॾे पिटई थो बे नमाज़ी क़ुरान तोखे औला लग फाउला थम औला लग फाउला अरे वैला तुंहिंजे लाइ वैल वैल थी तुंहिंजे लाइ वैल कुरान तो तवे वैल में होंदे वैल में होंदे वैल में वैल जहन्नम जो तबको पर भी जाते साथो ते कुरान फी जन्नाती यतसालूना अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकुम मिनल मुसल्लीन वलम नकुन नुतिमुल मिस्कीन जन्नत मथे जहन्नम है मथा जन्नत वारा भी जहन्नम वारे के सवाल कंदा सवाल फी जन्नाती यतसालूना अनिल मुजरिमीन मुजरिम जेके हुंदा बाह में उनके जन्नत वारा चवंदा हे निस्ब कंडे धरदा मा सलककुम फी सकर हेडे बाह में ताके कहां किया हो बा सच्चो कुरान सच्चो है ना जन्नत वारा तो हेडे किया है वो ताके कहां दो बाह में कुरान ते तो जवाब ॾींदा कालू लम नकुम मिनल मुसल्लीन नमाज न पढ़ी से तने बाह में आया सभई मनो था कुरान सभई मनो था हथ मथे कयो के मनो था मनो पो जहन्नम जे लाइ तव्हां तयार आहियो ॾसो न कुरान के वेंदा बाह
चौंदा मां सलककुम फी सकर बाह में किया कालो लम नकु मिनल मुसल्लीन नमाज न पढ़ी से तने बाह में आयो वालम नकु नुतिमुल मिस्कीन मिस्किनन के खाइण लाइ माल न ॾिनो से तने बाह में आयो कंडित ॿुधाए नबी पाक वेठा आहिनि चओ सल्लल्लाहु हिकिड़ो शख़्स आहे साईं मूंखे अहिड़ो अमल ॾिसो जो मुंहिंजी दुआ क़बूल थिए उहा बस समझो था समझी वियो न अहिड़ो अमल मूंखे ॾिसो साईं जो मुंहिंजी दुआ क़बूल थिए पाण में रोज़ी हलाल जी दुआ क़बूल नथा ॻाल्हायो छा रोज़ी हलाल जी दुआ क़बूल माल हलाल जो न है रोज़ो हज ज़कात नमाज़ कुछ क़बूल न थी बचो पराए माल खां अॼु वैल तव्हां वटि अगे माण्हू ॾिसा फुर वारा बि न्याणियूं आहिनि गाॾी में ॿार असां न्याणियूं वेठियूं कुझु न अॼु न्याणी खे फुरियूं था वञनि अहिड़ो वैल क़ुर चए मरो त मुसलमान थी मरो साईं मुसलमान कहिड़ा नबी पाक फरमायो अल मुस्लिमन सलमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही औ कमा क़ाल पाक फरमायो मुसलमान हुआ कंदे रे ए कुरान में सब होड़े होड़े ॿियो कोई मिणो क्या वली होड़े सां वड़े क्या कीअं कयां मां छो थो ॻाल्हायो पाण में वधीक पुराना आहे ॿी ॻाल्हि आहे कंदे ई ॿुधो क़ुरान थियण थियो फिर लुट मार हणजो माल नबी से फरमायो माल हलाल जो दुआ कबूल रोज़ी हलाल जी दुआ कबूल असांखे चवंदा आहिनि साईं पोइ भला तव्हांजी दुआ क़बूल थिए न असांखे बि तव्हां मन कराई अड़े कहिड़ो आहे तुंहिंजो माल न पोइ जहिड़ो मोह जहिड़ो चढ़ी चमाट न अॼु सुके न बारो भरे तौबा कयो पराए माल छो अम्मा आशा वेठी आहे नबी सां गॾु साईं क़यामत जो हवाल ॿुधायो मां वाइद में ज़रूर बयान कंदो आहियां ये न तो क़यामत में खबर न साईं क़यामत जो हवाल ॿुधायो काई पुछो जंहिं अम्मा आशा नबी सां जे घर वारनि खे क़ुरान जन्नत जो सर्टिफिकेट ॾेई छॾियो आहे जागो था क़ुरान जन्नत जो सर्टिफिकेट ॾेई छॾियो साईं क़यामत जो हवाल ॿुधायो पुछे थी बाबा मां आशा क़यामत में माण्हू हीअं उथंदा जीअं ॿार मां जे पेट में ॼमंदो आहे कपिड़ा हूंदा आहिनि ॿार खे उगाड़ो चओ फरमायो क़यामत में माण्हू उथंदा ईअं जीअं ॿार मां जे पेट में ॼमंदो आहे सभु उगाड़ा सोचो मर्द औरतूं रूए ज़मीन जी मखलूक उमजादा 50,000 साल जो क़यामत जो हिकिड़ो ॾींहुं खुदा जो वातो 50,000 साल जो क़यामत जो हिकिड़ो ॾींहुं कंहिंखे कपिड़ो बदन ते न हूंदो न कमीस न सलवार न टोपी न चपल उन जाड़े न वन न छप्पल न कछा अम्मा हर कयो साईं पोइ सभु जो वणंदा मायूं मर्द हिकु ॿिए नज़र पवंदा यंजुर बाद में लाबाद ॾिसंदा पिया हिक ॿिए खे आशा उहो ॾींहुं अहिड़ो आहे कंहिंखे इहा ख़बर न हूंदी मुंहिंजे पासे में केरु बीठो आहे बसि अचो तयारी कयूं न छो ॾींहुं आहे क़यामत जो छा थो चयो क़ुरान या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम इन ज़लज़लत साअत शयउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़अत व तदउ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा व तरन नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद कुरान तो चए कुरान ओ इंसान डरिजो पंहिंजे रब खां खौफ कयो पंहिंजे रब जो अज़ीम माना वॾो क़यामत यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़अत अब है कुरान चए थो मुंहिंजा नबी सल्लल्लाहु क़यामत में ॾिसंदे माण्हू तोखे ईअं ॾिसंदो मैं याद जे नशे वारो बेहोश वमा हुम बिसुकारा नशो भी न हूंदो
वलाकिन अज़ाब अल्लाह शदीद। अल्लाह जो अज़ाब सख्त हो तो कुरान ते तो मानो में होश न हो अना बुझ यौम तरौनहा तदहलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़त कंदी बुधवता नंढा वॾा बुझ कुरान ते तो मुझा नबी क़यामत दे जाने सने हर खीर पियाने वाली मां के खीर पिया के बच्चा विसरी वेंदस ता जो भी तजुर्बो आ साईं ओबा अबे अमत जमल सकरात होंदी आ ओ छाता हुंदा अता माके खणी हलो मां बच्चा ते ॾिसां आए ना बच्चा ॾिसां या घुरायो सकरात माल भी अबे अम्मा के बच्चो याद है पर कुरान ते तो क़यामत में विसारे थनी बच्चा बुधो कुरान यौम तरौनहा तदहलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़त कुरान ता तो क़यामत में खीर पान में मां के बच्चा खीर पिया के विसरी वेंदस पता दो कुल्लु ज़ात हमलन हमला पेट वारियो होंदियूं हमल ज़ाया थी वेंदियूं वतरन